भेटशाह में महरम हराम जो चंड बीहण सां ई अज़ादारी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार खे कारी चादर सां सोगवार बणायो वियो आहे, जॾहिं त दरगाह भिट धणी जे सहन ते अलॻि अलॻि मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस खे अलामा ज़हीरुल हसन आफ़ाक़ी, अलामा यासिर अबू तराबी ऐं सैयद अली असगर शाह नक़वी ख़िताब कयो, जॾहिं त अंजुमन गुलामा अहले बैत पारां सैयद गदा हुसैन शाह ऐं सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवाणी में मातमी जुलूस बरामद कयो वियो ऐं अंजुमन शियाने हैदर करार कमेटी पारां मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन खां अलावा भिट शाह जी दंबूरा चौक, लतीफ़ कॉलोनी, शाह हबीब चौक ऐं ॿियनि हंधनि ते करबला जे प्यासनि जी यादि में थधे ऐं मिठे पाणी जूं सबीलूं बि लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त मातमी जुलूसनि ऐं मजलिस अज़ाउनि दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि।